असां मां घणनि खे त इहो बैलेंस करणु ईंदो ई कोन्हे को। छा कॾहिं हिकु पासे ॾे रिश्ते ॾे माण्हू वधी वेंदो आहे त ॿियो पासो जेको रिश्ते जो हूंदो आहे या ॿिया रिश्तेदार हूंदा आहिनि या ॿियो साइड हूंदी आहे, उन्हनि जो तवाज़ुन माण्हू जो बिगड़ी वेंदो आहे। तंहिंजे करे बैलेंस करणु लाज़मी हूंदो आहे। ज़िंदगीअ में बैलेंस करण जो बहितरीनु तरीक़ो रिश्तनि में इहो आहे त तव्हांखे जेकॾहिं को बि हिकिड़ो माण्हू ॻाल्हि करे उहा ॿिए खे न ॿुधायो, ऐं जेकॾहिं तव्हांखे को ॿियो ॻाल्हि करे उहा पहिरें खे न ॿुधायो। तव्हांजी ज़िंदगीअ जो रिश्ता जेके बि नाता उहे तवाज़ुन में रहंदा ऐं बैलेंस में रहंदा। पर जॾहिं न असां उहा साॻी ॻाल्हि वञी हिकु जॻह खां ॿी जॻह ते ॿुधाईंदा आहियूं त तवाज़ुन बिगड़ी वेंदो आहे। यानी जेको बैलेंस रखियलु हूंदो आहे पंहिंजाइप जो, उहो बिगड़ी वेंदो आहे। माण्हू हक़ु सम्झणु लॻंदा आहिनि। तव्हां ॾिठो हूंदो त जॾहिं न माण्हू किरंदो आहे त पोइ जंहिं शइ में बि हथु विझण जी कोशिशि कंदो आहे, पोइ कहिड़ी बि शइ हुजे उन में ज़ोरीअ चुंबड़ी पवंदो आहे ऐं पोइ उहो किरंदो हलंदो आहे। ऐं उन जंहिंमें हथु पवंदो आहे जेकॾहिं मज़बूत हूंदी त उहो उन ते क़ाबू थी बीहंदो, न त उहा बि गेलजी ईंदी। ईअं 3-4 दोस्त बीठा थिया पाण में। हज़रत अली अलैहिस्सलाम वटि हिकिड़ो केस आयो त हिकिड़े माण्हूअ चयो त साईं मां बीठो हुअमि पियो त हीउ किरे पियो, त हिन जे जेको माइटु किरे पियो उन हथु विधो मूंखे त मुंहिंजे भाउ खे गेले वियो, उन वरी ॿिए खे हथु विधो, उहो उन खे गेले वियो, उन वरी टे खे हथु विधो त उहो उन गेले वियो। त हाणे जेका रक़म आहे उहा कीअं विराई वञे? त हज़रत अली अलैहिस्सलाम उन्हनि जो फ़ैसिलो कयो। यानी जेको पहिरियों किरियो उन खां फुल रक़म वरितनि ऐं ॿियनि खां थोरी थोरी वठी, ऐं उन्हनि जी जेके पोइ किरिया हुया उन्हनि खे उहो अमाउंट या रक़म ॾिनी हुई। ईअं जॾहिं तव्हां किरणु शुरू कंदा आहियो ऐं कंहिंखे क़ाबू कंदा आहियो त नुक़सानु उनजो बि थींदो आहे। पर जेकॾहिं को माण्हू किरे थो या कंहिं बि नुक़सान में पए थो या तवाज़ुन विञाए थो वेहे, पर उनखे जेकॾहिं सहारो मिली थो वञे त हुन जहिड़े उहा ख़ुशिनसीबी आहे। दुनिया में ख़ुशिनसीबु इंसानु उहो आहे जेको चौधारी ऊंदाही, मायूसी, नाउमीदी ऐं फ़िक्र जे हूंदे बि हुनखे का चिणग, का रोशनी अहिड़ी महसूस थी थिए जंहिंमें उमीद हुजे, पंहिंजाइप हुजे, आसिरो हुजे, सुठाइप जो आसिरो हुजे, उहो ई आहे। छो जो जॾहिं असां मायूसीअ जे हिन धुॿण में फासंदा हलंदा आहियूं, गेलबा हलंदा आहियूं, त असांजो पेर उअं ई वधीक हुन में फासंदा हलंदा आहिनि ऐं असां पंहिंजे वजूद खे ॿाहिरि न कढी सघंदा आहियूं, त असां पंहिंजो तवाज़ुन विञाए वेहंदा आहियूं। दुनिया में ॾुखे में ॾुखी शइ तवाज़ुन रखणु हूंदो आहे। यानी तव्हां बैलेंस रखी वियो पंहिंजे जॉब में, पंहिंजे कलीग सां, पंहिंजे रिश्तेदारनि सां, पंहिंजे हस्बैंड वाइफ वारो जेको रिश्तो आहे, बिरादरी वारो या जेको ॿियो रिश्ता आहिनि, उन्हनि खे तव्हां जेकॾहिं बैलेंस रखी वियो त पोइ उहो बहितरु थींदो आहे। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ते खिल थी अचे, जेको मुंहिंजो कैमरामैन आहे थकिजी पियो आहे ऐं हर हर इशारो थो करे पियो, तंहिंजे करे हाणे ॻाल्हि खे थोरो वाइंड अप थो कयां। इहो त कोशिशि कयो त ज़िंदगीअ में तवाज़ुन आणियो, पोइ पंहिंजी ज़ाती ज़िंदगी हुजे या कंहिंजी ॿिए जी। जेकॾहिं तव्हांजो तवाज़ुन बिगड़े थो त ख़ुदा ॿियनि जो तवाज़ुन बिगाड़ण में कोशिशि न कयो, ॿियनि जो तवाज़ुन ख़राबु करण में जी कोशिशि न कयो। छो जो क़ुर शरीफ़ में ईअं बि चयलु आहे त हर उहो माण्हू जेको साज़िश करे थो या झगड़ा फैलाए थो पियो, उनजो ठिकाणो दोज़ख आहे। हिकु वाज़े ॻाल्हि ॿुधल रहे त कंहिंजो बि बैलेंस न बिगाड़ियो, कंहिंजी बि ज़िंदगीअ में एतिरा रुखना न आणियो। जेकॾहिं तव्हांखे कमु आहे त कम सां ओतिरो ई जेको आहे सो माण्हू जो टाइम हुजे, ऐं कम खां पोइ जेका तव्हांजी फैमिली लाइफ आहे या तव्हांजी ज़ाती लाइफ आहे उनखे बि माण्हू वक़्तु ॾिए ऐं उनखे बि हले, या उनखे बि माण्हू बैलेंस रखे त इहा बहितरीनु शइ हूंदी आहे। कॾहिं कॾहिं इंसानु जॾहिं अंदरूनी कमज़ोर थींदो आहे न, त पोइ उनखे ख़ौफ़ वकोड़ींदा आहिनि, उन जूं अलामतूं निशानियूं ईंदियूं आहिनि। कॾहिं माण्हू ख़्वाब में डिॼंदो आहे, कॾहिं कॾहिं ओचितो खड़को थींदो आहे त बि माण्हू डिॼी वेंदो आहे। पर उहो वक़्तु ऐं हालात सां गॾु माण्हू सेट कंदो हलंदो आहे ऐं सही थींदो वेंदो आहे ऐं बहितरीनु थींदो वेंदो आहे। हाणे उहो कैमरामैन चयो त टाइम घणो थी वियो आहे, ठीकु आहे, अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए।